खबड़ी पिया मलीर में घगर फाटक वट कबाड़ की दुकान में धमाके सबब एक जणो फोथी आहे। धमाके में गुलपुट वाहिद बख्श पहुती पियो। पुलिस जो चमड़ा है तो धमाको गैस सिलेंडर फाटण सबब थियो आहे। वधिक जांच कई पई वने। अवां के खबड़ी पिया मलीर में घगर फाटक वट कबाड़ की दुकान में धमाके सबब एक जणो फोथी वियो आहे। धमाके में गुलपुट वाहिद बख्श पहुती पियो। अवां के खबड़ी पिया पुलिस जो चवणो हो त धमाको गैस सिलेंडर फाटण सबब थियो आहे। वधिक जांच कई पई वने। मलीर में घगर फाटक वट कबाड़ जे दुकान में धमाके सबब एक जणो फोथी आहे। धमाके में गुलपुट वाहिद बख्श पहुती वियो। पुलिस जो चवणो आहे त धमाको गैस सिलेंडर फाटण सबब थियो आहे। वधिक जांच कई पई वने। मलीर में घगर फाटक वट कबाड़ जे दुकान में धमाके सबब एक जणो फोथी आहे। धमाके में गुलपुट वाहिद बख्श पहुती वियो। पुलिस जो चवणो आहे त धमाको गैस सिलेंडर फाटण सबब थियो आहे। वधिक जांच कई पई वने। अवां खे ख़बर ॾियूं पिया मलीर में घगर फाटक वट कबाड़ जी दुकान में धमाके सबब एक जणो फोथी आहे। धमाके में गुलपुट वाहिद बख्श पहुती वियो। तफ़सील मालूम मलीर मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मीर जुल्फकार खान। जी मीर जुल्फकार आगाह कजो। जी मलीर जे इलाइक़े गगर फाटक लग कबाड़ जी दुकान में ज़ोरदार धमाको थियो आहे। जंहिं सबबि इलाइक़े में ख़ौफ़राज़ पकिड़िजी वियो। उन दुकान ते वेठल हिकु ॼणो ज़ख़्मी थियो हुयो जंहिंजी सुञाणप गुल मोहम्मद वलद वाहिद बख्श तौर थी। पूरे इलाइक़े में ज़ख़्मी खे अस्पताल घुमाइण जी कोशिशि कई पियो। ज़ख़्म जा सूर नथा थिए। पहुची वियो आहे। पुलिस वारे हफ़्ते पहुची करे जेको पहुचियल आहे हुनजे लाश खे पंहिंजी तहवील में वरितो आहे। पोस्टमार्टम लाइ अस्पताल घुमाइण छॾियो आहे। जॾहिं त पुलिस जो चवणु काबाड़ जे दुकान में गैस सिलेंडर फाटण सबब थियो आहे। जॾहिं मामले जी वधीक जांच कई पई वञे। मेहरबानी अवां जी मीर जुल्फकार आगाह करण लाइ।